राज न्यूज़ टीवी तव्हांखे प्रेमी जोड़े बाबति ॿुधाए थो शाह करीम थाणे यादि मां पिंजारी मां आयल आहे। अचो त ॿुधो छा था करनि। पिंजारी आहे किथे? पिंजारी शाह करीम टंडे मोहम्मद खान में। तव्हां जेके हींअर घरां निकिरी आया आहियो उहो वजह छा आहे? ऐं पंहिंजे ॿिए पासे ॾिनई पए ऐं पोइ पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हेॾा हली त मुंहिंजो पहिरीं निकाह पियो कैसा निकाह पियो? हुन असगर जो। अच्छा, कॾहिं? हिनखे मां अञा नंढी हुअसि तॾहिं निकाह पियो। केतिरी नंढी हुई तूं? हुन 78 हुअसि। उमिरि घणी हूंदी अंदाज़ो? 10 साल थींदी? हा 10 साल जी हूंदी। 10 साल पहिरीं तुंहिंजो निकाह असगर सां तुंहिंजे माउ पीउ करायो? हा। तुंहिंजे पीउ जो नालो, माउ जो? माउ जो जंदो पीउ जो नालो धंदो। पोइ हाणे तुंहिंजा पीउ वरी हिनखे छो नथा ॾियनि? उहो चवनि था त ॿियो संग ॾियनि त पोइ असीं ॾियूं। पहिरीं को ते हो चई तव्हांजे हुनमें जॾहिं निकाह थियो? निकाह में कोन थी, हिनजी ॿी भेण ॾिठल हुई न, पोइ चई वाह आऊं ॾियां त असीं ॾियूं तव्हांखे संग। पोइ हीअं ॻाल्हि कई वरी फ्री वाला अची असीं खे ॿियो संग ॾियो पोइ असीं ॾियूं। पोइ हाणे तूं एतिरो कदम खणी आई आहे, तुंहिंजे घर वारनि खे ख़बर आहे हिन ॻाल्हि जी? हा। पोइ तुंहिंजे पोइ आया आहिनि छा? उहो हुननि जो ज़ोर लॻो पियो। आऊं पंहिंजी राज़ ख़ुशी सां हेॾा आई आहियां। मां मुंहिंजो मुस्ती चाहियां थी पहिरीं निकाह थियल हो मुंहिंजो। पहिरीं निकाह तव्हांजो हिन सां थियल हो? हा। तूं इहो जेको तव्हां निकाह मूंखे ॾेखारियो पियो कहिड़ो आहे? उहो हीअ आहे पहिरीं वारो आहे? हीअ पहिरीं वारो वॾे गुलाम मुस्तफा कागज़ आहिनि। अच्छा, हींअर कोठ जा कागज़। कोर्ट जा कागज़? कहिड़ी कोर्ट में तव्हां विया? शीशन कोठ में। इहो किथे आहे? हैदराबाद। ॾिठी आहे शीशन कोर्ट? हा, असीं हुननि में निकाह पिया हुन मुले विझो असांजो। मुला हो? हा। मुले जो नालो ख़बर पई? मुले नालो असांखे कोन ॿुधायो। अच्छा अच्छा, ठीकु आहे। अदा तूं ॻाल्हाए, ठीकु आहे? हा, तूं पंहिंजो नालो ॿुधाईंदो तुंहिंजो, जीअं ॿुधाए तूं कॾहिं निकाह थियो, तूं किथे वेठा आहियो, तूं पाण किथे वेठो आहीं, ठीकु आहे? जेॾी महिल निकाह थियो किथे हुआ ऐं ॿुधायो नालो ॿुधाए। पंहिंजी राज़ ख़ुशी सां वठी। नालो छा आहे तव्हांजो? असगर। पीउ जो नालो? नूर मोहम्मद। असगर, मूं ॿुधो आहे त तव्हां कंहिंजी छोकिरी जेको अगवा करी आया आहियो, हुनमें छा सदाकत आहे? असीं राज़ ख़ुशी सां आया आहियूं। पहिरीं मूंखे मिलियल हुई, निकाह पियल हो, पोइ ना पियो ॾिनो। केतिरो पहिरीं तव्हांजो निकाह पियल हो? 10 साल जा हुआ त असांजो निकाह थियल हो। 10 साल में निकाह थिए कोन थो? असीं नंढा हुआ त रुखसती बाद में। अच्छा, पोइ हाणे तव्हां इनखे क़बूल कयो भई घर पंहिंजी छॾी आई आहे? हा, क़बूल कयां थो। तव्हां कोर्ट में विया आहियो किथे? शीशन कोर्ट में विया आहियूं। पोइ हुते वकील तव्हांजो हो या तव्हां जज साहब वटि पोइ ॾेई आहियो पंहिंजा बयान? बयान असांजो हुते वकील हिकिड़ो हो असांजा। अच्छा, उहो तव्हां मुले ते विधो। मुले जेको निकाह पढ़ायो? हा। तव्हां ॿुधो त प्रेमी जोड़े पंहिंजी कहाणी पेश कई। तव्हांखे कीअं लॻी? राज टीवी न्यूज़ सब्सक्राइब करियो, घंटी खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां जल्द ॾिसी सघो।